हिंद ऐं सिंध में रहंदड़ समूरनि दोस्तनि खे भलीकार। उम्मीद त सभु ख़ैरियत सां हूंदा। हाज़िर आहियूं अॼु जे सिंधी मॉडल पेपर नंबर 7 सां, जंहिंमें तव्हांखे ख़बर हूंदी हर मॉडल पेपर में 10 सवाल आउं रखंदो आहियां ऐं इहे सवाल इहो MCQs जेके आहिनि उहो तव्हांजे दौरनि जे हवाले सां आहिनि। जेके दौर असां पढ़िया हुआसीं सूमरनि जे दौर खां वठी अंग्रेज़नि जे दौर ताईं, उन्हनि मां ई क्वेश्चन इहे खयां विया आहिनि ऐं इनशाला जेकॾहिं तव्हांजो रेस्पॉन्स सुठो रहियो त पोइ अॻिते हली जेको आहे ऐं ॿियूं वीडियोज़ अपलोड कंदुसि, जंहिंमें जदीद अदब, जदीद किताब, मज़मून, मकाला, सहाफ़त, लतीफ़ियात ऐं काफ़ी खोड़ सारा मौज़ू आहिनि जंहिंखे असीं डिस्कस कंदासीं। पर सभ खां अहम ॻाल्हि इहा आहे त जेका आउं महिनत कयां पियो उनजो मूंखे जेको आहे सिलो तमामु जेको आहे न घटि पियो मिले। काफ़ी अहिड़ा दोस्त आहिनि जेको इन वैल्यू खे, इन अहमियत खे सम्झनि ई न पिया त हीअ केतिरी कोशिशि करे जेको आहे वीडियो ठाहियां थो या कीअं नोट्स ठाहे करे उनखे जेको आहे एॾी महिनत करे ऐं इहो रखां पियो। मूंखे ॿी का बि लालच न आहे, सिर्फ़ु लालच इहा आहे त सिंधी जेको डेटा आहे उहो वधि खां वधि जेको आहे उहो सहेड़िजे ऐं उन ते वधि खां वधि कमु थिए। ऐं काफ़ी अहिड़ा शागिर्द, लाज़मी असीं पाण हिकिड़ा शागिर्द आहियूं, काफ़ी अहिड़ा शागिर्द जेके आहिनि जेके मुख़्तलिफ़ किताब ख़रीद कनि था, मुख़्तलिफ़ तहक़ीक़नि में हूंदा आहिनि ऐं काफ़ी उन्हनि खे घसना आहिनि मिलंदा, त उनजे लाइ जेको आहे हीअ इंतिहाई मददगार साबित थींदो। ऐं उहे दोस्त जे किथे मुंहिंजी जेकॾहिं का ग़लती हुजे त मुंहिंजी बि रहनुमाई कंदा हलंदा। उम्मीद त तव्हां जेको आहे वीडियो खे आख़िर ताईं ॾिसी पोइ लाइक, कमेंट ऐं शेयर कंदा उन्हनि दोस्तनि सां जेके दोस्त संजीदा आहिनि। हालांकि सब्सक्राइब जी मूंखे का बि लालच न आहे, जेकॾहिं आउं चाहियां त सब्सक्राइबर ईअं बि काफ़ी वठी सघां थो, पर ईअं न त हिकिड़ो कमु थिए थो संजीदगी सां, त उन ते संजीदा जेकॾहिं माण्हू हूंदा त जेको आहे मुंहिंजो फ़ाइदो आहे ऐं उन्हनि दोस्तनि जो फ़ाइदो आहे। त अचूं था बिना कंहिं देर जे अॼु जो जेको मॉडल पेपर नंबर 7 आहे उनजी शुरूआत कयूं था। त सवाल नंबर पहिरियों आहे, कहिड़े कल्होड़े हुक्मरान मारवीअ ते 20 रातूं लिखियूं? तव्हांखे यादि हूंदो मूं जॾहिं नोट्स पढ़ाया हुआ, जॾहिं नोट्स ठाराया हुआ, तॾहिं इहो सवाल ॾिनो हो। ग़ुलाम शाह कल्होड़ो, आदम शाह कल्होड़ो, आरिफ कल्होड़ो या ग़ुलाम नबी कल्होड़ो? सॉरी, इन में कल्होड़ी थी वियो आहे, कल्होड़ो थींदो। आरिफ कल्होड़ो इन जो सही जवाबु थींदो। उनखां पोइ अचूं था सवाल नंबर 2 ते, राहित अल मोमिनीन नाले किताब कंहिं लिखियो? राहित अल मोमिनीन नाले किताब कंहिं लिखियो? मखतूम मोहम्मद हाशिम ठठवी, मखतूम बिलावल, शाह इनायत, मोइनुद्दीन? त इन जो सही जवाबु थींदो मखतूम मोहम्मद हाशिम ठठवी। सवाल नंबर 3 आहे, तहक़ीक़ नामो किताब कंहिं लिखियो? तहक़ीक़ नामो किताब कंहिं लिखियो? मखतूम मोहम्मद हाशिम ठठवी, मखतूम अब्दुल्ला निराई, मखतूम अबू अल हसन, सरफराज़ कल्होड़ो? त इन जो सही जवाबु थींदो मखतूम अब्दुल्ला निराई साहब। सवाल नंबर 4, फ़तेह अल फ़ज़ल किताब जो लेखक केरु आहे? फ़तेह अल फ़ज़ल सिंधी अदब जो मशहूरु किताब आहे, उनजो लेखक केरु आहे? मखतूम अबू अल हसन, मखतूम हाशिम ठठवी, मखतूम अब्दुल्ला निराई या अब्दुल रहीम गिरोड़ी साहब? त इन जो सही जवाबु थींदो अब्दुल रहीम गिरोड़ी साहब। सवाल नंबर 5, क़िसस अल अंबिया, क़िसस अल अंबिया जो सिंधीअ में तर्जुमो कंहिं कयो? मखतूम अब्दुल्ला, मौलवी मोहम्मद हुसैन, हाफ़िज़ नईम, सरफराज़ कल्होड़ो? त इन जो सही जवाबु थींदो मौलवी मोहम्मद हुसैन। सवाल नंबर 6, मीर अली शेर काने कंहिंजो दरबारी लेखक हो? मीर अली शेर कनाए कंहिंजो दरबारी लेखक हो? कल्होड़नि जो, टालपुरनि जो, मुग़लनि जो या अरगुननि जो? त इन जो सही जवाबु थींदो कल्होड़नि जो। तहफ़तुल कराम नाले किताब कंहिं लिखियो? तहफ़तुल कराम नाले किताब कंहिं लिखियो? इज़्ज़तुल्लाह बेग, शाह इनायत, अली शेर काने या मीर यूसुफ? त इन जो सही जवाबु थींदो अली शेर काने। सवाल नंबर 8 आहे, तहफ़तुल कराम जो सिंधी तर्जुमो कंहिं कयो? तहफ़तुल कराम जो सिंधी तर्जुमो कंहिं कयो? अमीर अहमद, अमीर मोहम्मद, मौलवी हुसैन, मौलवी हसन अली? त इन जो सही जवाबु थींदो अमीर अहमद। सवाल नंबर 9 आहे, टालपुर दौर खे कंहिंजो दौर चयो वञे थो? जीअं कल्होड़ा दौर आहे उनखे शाह लतीफ़ जो दौर चयो वञे थो, सुनहरी दौर चयो वञे थो। त अदबी हवाले सां
टालपुर दौर खे कंहिंजो दौर चयो वञे थो, त इन जो सही जवाबु थींदो सचल सरमस्त। सवाल नंबर 10 ऐं आखिरी सवाल, मरसियो सिन्फ़ कहिड़े दौर में सिंधी अदब में राइज थई? मरसियो शाइरी जी हिकिड़ी सिन्फ़ आहे। इंशाल्लाह वक़्तु मिलियो त अॻिते सिन्फ़नि ते बि पाण हिकिड़ी वीडियो ठाहींदासीं ऐं मॉडल पेपर बि ठाहींदासीं। त अचूं था सवाल तरफ़। त मरसियो सिन्फ़ कहिड़े दौर में सिंधी अदब में राइज थियो? मुग़ल दौर, कलोड़ा दौर, टालपुर दौर या अंग्रेज़ दौर? त इन जो सही जवाबु थींदो टालपुर दौर। इंशाल्लाह दौरनि जे हवाले सां बाक़ी 2 तव्हांजा मॉडल पेपर थींदा या 3 थींदा, जीअं ठहनि था उहे रोज़ जे बुनियाद ते अपलोड कंदो रहंदुसि। उम्मीद है तव्हांखे हीअ वीडियो पसंदि आई हूंदी। जेकॾहिं पसंदि आई हुजे त लाइक, शेयर ऐं चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो ऐं घंटी वारे बटन खे ऑन करे छॾियो त ईंदड़ हर वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। तेसीं ताईं तव्हांजे पंहिंजे दोस्त जीवत कुमार खे इजाज़त ॾींदासीं। सलामत, साथ सलामत।